लौंग जा फ़ाइदा। तारीख़दाननि मूजिबि लौंग 2000 सालनि खां ॾखिण एशिया जे मुल्कनि ख़ासि करे चीन ऐं नंढे खंड में इस्तेमालु थींदो रहियो आहे। लौंग जो इस्तेमालु न रुॻो खाधे जो ज़ाइक़ो वधाईंदो आहे पर मुख़्तलिफ़ तिबी फ़ाइदा पिणु फ़राहम कंदो आहे। लौंग में फाइबर, मिनरल्स ऐं विटामिन शामिल आहिनि जेकी इंसानी सिहत खे बरक़रार रखण लाइ अहम सम्झा वञनि था। लौंग में कार्बोहाइड्रेट, फाइबर, मैग्नीशियम ऐं विटामिन के शामिल आहिनि। उनखां अलावा लौंग में एंटी ऑक्सीडेंट पिणु मौजूदु आहिनि जेकी सिहत ते मुस्बत असर रखनि था। जेकॾहिं लौंग जो बाक़ाइदा इस्तेमालु यकीनी बणायो वञे त केतिराई तिबी फ़ाइदा आसानीअ सां हासिलु करे सघजनि था। केतिराई माण्हू मर्दाना कमज़ोरी जा शिकार थियनि था जंहिं सबबु उन्हनि जी इज़्दिवाजी ज़िंदगी मुतासिर थिए थी। लौंग खे मर्दाना कमज़ोरीअ जे इलाज जे तौर ते पिणु इस्तेमालु करे सघिजे थो। लौंग जिन्सी हार्मोन जी पैदावार खे वधाइण में अहम किरदारु अदा करे थो। लौंग ख़ासि तौर ते मर्दनि में ॿार पैदा कंदड़ जरासीम जे तइदाद खे वधाए थो, उन्हनि जी चुरपुर ऐं मजमूई जिन्सी सिहत खे बहितर बणाए थो। लौंग क़दीम ज़माने खां वठी जिन्सी सिहत खे बहितर बणाइण लाइ इस्तेमालु कयो वियो आहे, ख़ासि करे ईरान ऐं चीन में। उनखां अलावा जदीद तिबी तहक़ीक़ पिणु जिन्सी सिहत खे बहितर बणाइण में लौंग जे फ़ाइदे खे साबित करे थी। लौंग में रत जी गर्दिश खे बहितर बणाइण जूं ख़ासियतूं पिणु आहिनि। तिबी तहक़ीक़ मूजिबि लौंग में अहिड़ा मुरकिब हूंदा आहिनि जेकी कैंसर खां बचण में मददगार साबित थियनि था। तहक़ीक़ मूजिबि लौंग जो इस्तेमालु कैंसर पैदा कंदड़ सेलनि जी वांध खे घटाए थो। तंहिं हूंदे बि लौंग जो अरक या उन जो तेल सिर्फ़ु तिबी माहिरनि जी हिदायत ते ई इस्तेमालु कयो वञे, छाकाणि त लौंग खे वॾे मिक़दार में इस्तेमालु करण सां जिगर जा कुझु मसइला थी सघनि था। लौंग जे इस्तेमाल सां मर्दनि जी कमज़ोरी सां गॾु औरतुनि खे औलाद न थियण जो बि इलाज करे सघिजे थो, छो त लौंग जो बाक़ाइदा इस्तेमालु बेज़े जी सिहत खे बहितर बणाए थो ऐं औरतुनि जी तवानाई वधाए थो। लौंग जे इस्तेमाल सां औरतुनि जे कुझु मख़सूस मसइलनि खे बि ख़तमु करण में मदद मिलंदी आहे। लौंग में कुझु अहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि जेकी जिस्म में बैक्टीरिया जहिड़नि जरासीमनि खे मारण में मदद कनि थियूं। उन सां गॾु लौंग जे अरक जो इस्तेमालु वात में मौजूदु नुक़सानकार बैक्टीरिया खे ख़तमु करे थो। लौंग हाज़मे खे पिणु बहितर बणाए थो। किन सबबनि जे करे माण्हू खाधे खे सही तरह सां हज़म न करे सघंदा आहिनि, जंहिं करे जिस्म खे तवानाई न मिलंदी आहे ऐं कमज़ोरी तोड़े थकिजण जहिड़ा तिबी मसइला जनम वठंदा आहिनि। लौंग खाइण या लौंग जो काढ़ो पीअण सां जिस्म में एंज़ाइम्स फ़ाल थियनि था जेकी हाज़मे खे बहितर बणाइण में किरदारु अदा कनि था। लौंग जे इस्तेमाल सां बदहज़मी, पेट जो फूकजण ऐं ॿियनि अहिड़ियुनि अलामतुनि खां निजात मिलंदी आहे। तिबी माहिरनि मूजिबि लौंग में बेरंग ऐं ख़ुशबूदार मुरकिब हूंदो आहे जेको जिगर जे मसइलनि खे रोकण में मदद करे थो ऐं जिगर जी सिहत खे बि बहितर बणाए थो। लौंग जो तेल या उन जो अरक इस्तेमालु करण सां जोड़नि जो सूर ऐं सोज खे काफ़ी हद ताईं घटाए सघिजे थो। लौंग या उन जो तेल कंहिं हकीम या डॉक्टर जी हिदायत मुताबिक़ ई इस्तेमालु करणु घुरिजे। मौसम जी तब्दीली ऐं बैक्टीरिया जे जिस्म ते हमले जे करे कॾहिं कॾहिं ख़ुश्क खंघि ऐं गले में सोज थी पवंदी आहे। जीअं त लौंग गले में सूर जी शिदत खे घटाइण ऐं साह जे रस्ते खे साफ़ करे थो ऐं बहितरीन दवा तौरु कमु करे थो। उनखां सवाइ लौंग जो इस्तेमालु उन्हनि फुज़ूल शयुनि खे ख़तमु करण में बि मदद करे थो जेकी ख़ुश्क खंघि जो सबबु बणिजनि थियूं ऐं क़ुव्वत मुदाफ़ियत खे बि वधाए थो। लौंग में मौजूदु एंटी ऑक्सीडेंट जिस्म खे केतिरनि ई बीमारियुनि खां बचाए थो। उन सां गॾु दिलि जी सिहत बहितर थिए थी ऐं शुगर लेवल मुतवाज़न रहे थी। उनखां सवाइ जिस्म जा उज़वा बि पंहिंजा कम बहितर नमूने सरअंजाम ॾियनि था। ग़िज़ायत जे माहिरनि मूजिबि लौंग जो इस्तेमालु चमड़ीअ जी सिहत खे बि बहितर बणाए थो। लौंग जे तिबी फ़ाइदनि बाबति वधीक ॼाण जे लाइ ग़िज़ायत जे माहिरनि सां सलाह करे सघिजे थी। लौंग जा फ़ाइदा अञा बि वधीक आहिनि छो त लौंग में कुदरती सूर ख़तमु कंदड़ ऐं एंटी बैक्टीरियल ख़ासियतूं आहिनि। लौंग ख़ासि तौर ते ॾंदनि जे सूर जे इलाज लाइ असराइता सम्झा वञनि था। जेकॾहिं तव्हां ॾंदनि जे सूर में मुब्तला आहियो त तव्हां ॾंदनि जे सूर खे ख़तमु करण जे लाइ ख़ुश्क लौंग इस्तेमालु करे सघो था। ख़ुश्क लौंग खे मुतासिर थियल ॾंद जे सोराख़ में रखी सघिजे थो। खाधे में लौंग जे फ़ाइदनि सां गॾु कपह खे लौंग जे तेल जा चंद क़तरा ऐं थोरे मिक़दार में ज़ैतून जे तेल में ॿोड़े पंहिंजे सूर वारे ॾंद ते लॻाइण सां सूर में आराम अची वेंदो। लौंग जे तेल जो ज़ाइक़ो सुठो न आहे।
तंहिं करे तव्हां साबित लौंग पिणु इस्तेमालु करे सघो था।